अकेला ही चला था जानिब मंजिल, मगर लोग आगे गए और कारवां बनता गया। मां या सिकंदर बौदार है ये आहे इरफान अली राव जो असांजो ही पहिरें पंध काफ़िलो न आहे, असांजो ही मिंट मेड़ काफ़िलो न आहे, असांजो ही क़दीम काफ़िलो आहे जेको अॼु वञे पियो केॾां कराची। अॼु असां वञूं पिया कराची लोक पार्टी में, केॾां बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। काफ़िले में घटि 2 माण्हू हुजणु खपनि। असां अॼु 2 माण्हू आहियूं कराची। असां हिन वक़्तु कराची पहुची चुका आहियूं, सदर में मौजूदु आहियूं। सदर इस्लामाबाद में आहे। पाकिस्तान जो सदर केरु आहे? आर पलवी। असां हिन वक़्तु कराची पहुची चुका आहियूं, सदर में मौजूदु आहियूं। सदर इस्लामाबाद में आहे। पाकिस्तान जो सदर केरु आहे? आर पलवी। आरिफ अलवी। ओके, कराची पासपोर्ट ऑफिस मौजूदु आहियूं। हिनखे पासपोर्ट ठाराइणो आहे, न मूंखे ठाराइणो आहे, असांजा कंपनी ॿिया आहिनि। असां कराची में ई मौजूदु आहियूं। रस्ते में इरफान मूंखे ॿुधायो, मूं हिनखे हिकिड़ो पंखो ॾेखारियो, वॾो पंखो। ऐं हीउ पंखो छाजे लाइ आहे? त हिन चयो इहो पंखो सिज जी जॻह रोशनी गरमाश, सिज जी जॻह गरमाश हूंदी आहे न, सिज खे थधो कंदो आहे, हीउ उनजे लाइ पंखो आहे। कयो ई न? बिल्कुलु। कराची में कोई इलेक्शन कमीशन, सिंध इलेक्शन कमीशन जी ऑफिस आहे। हिते असांखे कंहिं तरह जो को बि कमु कोन्हे। असां जंहिं माण्हू जी तलाश में आया आहियूं उहो असांखे अञा मिलियो कोन्हे, न फ़ोन ते, न यूट्यूब ते, न इंस्टाग्राम ते, न व्हाट्सअप ते, न मैसेंजर ते, किथे मिले कोन पियो। इन करे उनजी तलाश जारी आहे। इरफान मूंखे हिकिड़ी मुंहिंजी ग़लती यादि ॾियारी थी त चैनल ते जेको तूं लोग पार्टी करींदो, आख़िरी में चवंदो कर असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं इहा ॻाल्हि सभिनी सां डिस्क्राइब करियो, सब्सक्राइब करियो। कहाँ से पकड़ते हो? यही पकड़ते हैं, मार्केट से लेकर के बेचते हैं। अच्छा, एक कितने में लेते हो? ये दुकान है कि तो गाड़ी का काम करते हैं। अच्छा, ये खाली है? कुछ भी नहीं है, अभी तो खाली है। आधा साहब आपको मिलेगा, आधा साहब नहीं मिलेगा।
सब मुझे चयो हलो था कराची मुझे ज़रूरी कमु आहे मुझो कहिड़ो कमु अची कराची हली पता कराची आए थी मुझे वज़न चेक कराइणो वज़न जो आहे 71 किलो ॿियो कराची में वज़न चेक कराइण जो सबबु छा आहे जी बि ख़बर ई कोन हूंदी हाणे सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जीअं माण्हू जी तलाश हूंदी आहे उहो माण्हू आसानी सां मिली वेंदो आहे माण्हू चवंदो आहे यार मां त आसमान ते पियो ॻोल्हियो ज़मीन ते मिली पर अॼु असां हिकिड़े अहिड़े माण्हू खे हिते ज़मीन ते तलाश कयो आहे जेको ज़मीन ते मिलियो आहे बाक़ी आसमान जी अलाह खे ख़बर आहे ओके अॼु असांजी व्लॉग पार्टी पंहिंजे इख़्तिताम ते पहुचे थी शाम थी चुकी आहे राति जा पाछा अचणु शुरू थी विया आहिनि असां वापसि मोटूं पिया अॼु जी व्लॉग पार्टी मां मूंखे ऐं